बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ला यस्तवी अस्हाबुन नार व अस्हाबुल जन्नह अस्हाबुल जन्नति हुमुल फाइजून। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बावाज़े बुलंद सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ान गिरामी, मुझे बुजुर्गो भाइरो, मां तव्हांजे साम्हूं जेका आयत सगोरी तिलावत कयमि, इन्हीं में अल्लाह ताला फरमायो आहे त जहन्नमी ऐं जन्नती बराबर न आहे। जेके जन्नती आहिनि उहे कामयाब बणजी विया ऐं जेके जहन्नमी आहिनि उहे नाकाम बणजी विया। अल्लाह ताला कुरान मजीद में जन्नतन जी जिंदगी भी बयान फरमाई है, जहन्नमन जी जिंदगी भी बयान फरमाई है। जन्नती वडे आराम में हुंदा, वडी फरात में हुंदा, वडे सुकून में हुंदा, वडन मज़न में हुंदा, वडन ऐशन में हुंदा। ऐं जॾहिं त जहन्नमी वडी तकलीफ में हुंदा, वडे परेशानी में हुंदा, वडे अज़ाब में हुंदा। अल्लाह ताला जहन्नम जे लाइ कुरान मजीद में फरमायो, फरमाई फउम्मुहु हाविया वमा अदराक मा हिया नारुन हामिया। रब फरमायो जीअं अमर जे पेट में ॿार बंद हूंदो आहे, ईअं हिकु हिकु जहन्नमी जहन्नम जी बाहि में बंदि कयो वेंदो। मुझे प्यारे नबी मिठड़े मोहम्मद करीम
इन आयत की तफसीर में फरमायो त अञा अल्लाह ताला जी कुदरत सां बार अमर जे पेट में साह खणंदो आ पर जहन्नम जी बाह में साह भी खणी न सघंदा। साह मुंझा पिया हूंदा एड़ो जहन्नम जी बाह उन्हनि जो साह मुंझाईंदी ऐं हेॾो जहन्नम जी बाह उन्हनि खे साड़ींदी। नबी से फरमायो दुनिया वारी बाह साड़ींदी आ त सिकोड़ींदी आ। वॾा वॾा पहलवान दुनिया में सड़ी पवंदा आहिनि तो कोयला बणजी वेंदा आहिनि, खाक बणजी वेंदा आहिनि, पर नबी से फरमायो आखिरत वारी बाह जहन्नम वारी बाह साड़ींदी त सुॼाईंदी। मुझे प्यारे नबी मिठड़े मोहम्मद करीम फरमायो त जहन्नम जी बाह साड़े साड़े जहन्नम खे एॾो सुॼाईंदी जो हिक हिक जहन्नम जी वेग वारी जाइ 500 किलोमीटर जेतिरी बणजी वेंदी। साईं फरमायो जहन्नम जी बाह साड़े साड़े जहन्नम खे एॾो सुॼाईंदी जो हिक हिक जहन्नम खे सुॼाए एॾो कंदी जो हेठूं हिक हिक जहन्नम जो एॾो बणजी वेंदो जो वकड़ खाई खाई विच पेट ते पियो हूंदुसि। साईं फरमायो जहन्नम जी बाह साड़े साड़े जहन्नम खे एॾो सुॼाईंदी जो हिक हिक जहन्नम जो मथियों वकड़ खाई खाई विच मथे ते पियो हूंदुसि, अखियूं भी ढकिजी वेंदसि। नबी से फरमायो जहन्नम जी बाह साड़े साड़े जहन्नम खे एॾो सुॼाईंदी जो हिक हिक जहन्नम जो जेको ॾंदु आ वो ओहद जबल जेॾो बणजी वेंदो। साईं फरमायो जहन्नम जी बाह साड़े साड़े जहन्नम खे एॾो सुॼाईंदी जो हिक हिक जहन्नम जी ज़ुबान पेरनि में पई त ताड़ बि मुझे आका साईं मुझे रब साईं फरमायो जहन्नम जी बाह साड़े साड़े जहन्नम खे एॾो सुॼाईंदी जो हिक हिक जहन्नम जी ये जेका ॿाहिरीं खल्ला या बाह ताली हथ थुली बणजी वेंदी। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुंहिंजा दोस्त, ओ मुंहिंजा भाइरो, वॾी जहन्नम जी बाह ख़तरनाक आ, वॾो जहन्नम ख़तरनाक आ। नबी से फरमायो जहन्नम में जिन थंबनि सां ॿधल हूंदा फी आमदिन मुमद्दद उहे भी बाह जा थंबा हूंदा। साईं फरमायो जहन्नम में जिन ज़ंजीरनि सां जकड़ियल हूंदा उहे भी बाह जा ज़ंजीर हूंदा। साईं फरमायो जहन्नम जे बाह में जेके कपड़ा पाईंदा या उन्हनि खे जेके कपड़ा पाराया वेंदा उहे भी बाह जा हूंदा। साईं फरमायो जहन्नम में जेके टोपियूं पारायूं वेंदियूं तग़शा वजूहुम फिन्नार उहे भी बाह जो हूंदियूं। साईं फरमायो जहन्नम में जेके जुतियूं पारायूं वेंदियूं उहे भी बाह जो हूंदियूं।
साईं जन फरमायो घट में घट जंहिंखे अज़ाब कयो वेंदो अल्लाह ताला उनखे जन्म जूं जुतियूं पाराईंदो जुतन पाण जे करे उन जो मेजालो ईअं टचका ऐं बुड़का ॾींदो जीअं देगड़ीअ में पाणी बाहि जे तपश ते टचका ऐं बुड़का ॾींदो आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो उहो जुतन पाइण वारो ईअं महसूस कंदो त वॾे मां वॾो अज़ाब मूं ते आहे। हालांकि नबी से फरमायो घट में घट अज़ाब हुन ते हूंदो। हाणे तव्हां अंदाज़ो लगायो जॾहिं जन्म जी जुतन में एडी तकलीफ़ आहे एडी तपशा खुद जन्म जी बाहि में अलाए केॾी तकलीफ़ हूंदी अलाए केॾी तपश हूंदी। वॾी जहन्नम जी बाहि ख़तरनाक आहे। ओ ये दुनिया वारी बाहि गैस वारी बाहि आहे। गैस वधायो त बाहि वधे। ये दुनिया वारी बाहि पेट्रोल वारी बाहि आहे। पेट्रोल वधायो त बाहि वधे। ये दुनिया वारी बाहि घासलेट वारी बाहि आहे। घासलेट वधायो त बाहि वधे। ये दुनिया वारी बाहि काठिन वारी बाहि आहे। काठियूं वधायो त बाहि वधे। ये दुनिया वारी बाहि छेणनि वारी बाहि आहे। छेणा वधायो त बाहि वधे। उहा आख़िरत वारी बाहि जहन्नम वारी बाहि माण्हुनि वारी बाहि आहे। जियां जहन्नम में जहन्नमी वधंदा तीअं जहन्नम जी बाहि वधंदी। वक़ूद अन्नास वल हिजारा उइद्दत लिल काफिरीन। जियां जहन्नम में जहन्नमी वधंदा तीअं जहन्नम जो जलाल वधंदो तीअं जहन्नम जो जोश वधंदो तीअं वलवलो जहन्नम जो वधंदो तीअं जहन्नम जी बाहि ओलांबा हणंदी रड़ियूं कंदी जहन्नम जी बाहि हल में मज़ीद हल में मज़ीद हल में मज़ीद। अल्लाह से अञा मोकिल त मां ख़बर ॾियां। ओ वॾे मां वॾी बुरी जाइ त जहन्नम किन्ने मां किन्नी जाइ त जहन्नम। फरमाइए हर्रमल्लाहु अलैहिल जन्नह व मावाहुन नार व बिसल मसीर। अल्लाह जन्म जी बाहि में वॾी तकलीफ़ में हूंदा वॾी परेशानी में हूंदा वॾे अज़ाब में हूंदा और करे जन्मी अल्लाह के चवंदा रब साईं थोड़ो बार कर द साद खणो। रब फरमाइंदो मा बिखारिजीन मिनन नार। हाणे जहन्नम मां निकरण जो को दग ही नथो को रस्तो ही नथो। रणियों करे रहम जो अपीला कंदा। अल्लाह फरमाइंदन कालक सौ फीहा वला तुकल्लिमून। रब फरमाइंदो अज मूंसां न ॻाल्हायो अज मां तव्हां सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहियां तव्हांजो कुझु ॿुधण लाइ तयारु न आहियां। कहिड़े नक सां कहिड़े हयाव सां कहिड़े शर्म सां मूंसां ॻाल्हायो था मूंखे सॾियो था मूंखे पुकारियो था। जॾहिं तो दुनिया जे जहान में मां तव्हांखे सॾ कया कीअं तव्हां कन लाटार कंदा आहियो। मां सॾ पे कया
हय्या अलस सलाह, हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह, हय्या अलल फलाह। किए ताके सदी दोम पंज टेम पर ता मुझे सदगे बुधियण बुधो कंदा आयो। जमीन ते वेठा हूंदा आयो, ओ ताक में वेठा हूंदा आयो, कचहरी में वेठा हूंदा आयो, घर में वेठा हूंदा आयो, दुकान में वेठा हूंदा आयो, पर मुझे सद ते अचण जे लाइ तैयार न आयो। मुझे सदगे लबे करण लाइ तैयार न आयो। मुझो सद बुधियण बुधो कंदा रहो। अजु केड़े नक सां केड़े हयाव सां मूंखे सॾियो था। जॾहिं त मां तव्हांखे क़ुरान मजीद में सॾ कया, अनीबू इला रब्बिकुम वस्लिमू या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू वल गफूरुर रहीम। माता के कुरान मजीद में सॾ कया, तव्हां कीअं कन लाटार कंदा रहो। मुंहिंजे सॾ ते अचण जे लाइ तयार न आहियो। कीअं तव्हांजे ॻोठनि में आलम सगोराईंदा, तव्हांखे कुरान मजीद ॿुधाइण जे लाइ, प्यारे नबी मोहम्मद करीम जे फरमान मुबारक जे ॿुधाइण जे लाइ, पर तव्हां जलसन ते न ईंदा आहियो। वरी जे ईंदा बि आहियो त ॿुधी अणॿुधो कंदा आहियो, याने अमल न कयो। हाणे कहिड़े नक सां कहिड़े हयाव सां मूंखे सॾियो था, मूंखे पुकारियो था। हाँ हाँ रम जो अपीलां था कयो। जॾहिं त सारी जिंदगी दुनिया वारी राग ने साज ने गानन में गुजारियो, जॾहिं त सॼी जिंदगी दुनिया वारी ज़िनाए बेहयाई बुछड़ाई में गुजारियो, जॾहिं त सॼी जिंदगी दुनिया वारी व्याज ऐं रुश्वत में गुजारियो, जॾहिं त सॼी जिंदगी दुनिया वारी जुआ ऐं नशे में गुजारियो, जॾहिं त सॼी जिंदगी दुनिया वारी धाड़न ऐं फुरन ऐं चोरन में गुजारियो, जॾहिं त सॼी जिंदगी दुनिया वारी परावा हक़ खादव, गरीबन मिस्कीनन यतीमन बेवाहन जा भेनरुन ऐं भाइरनि जा हक़ खादव, जॾहिं त सॼी जिंदगी दुनिया वारी हाँ मां अल्लाह जी नाफरमानी में गुजारियो, मुझे रसूल जी नाफरमानी में गुजारियो। हाणे केड़े नक सां केड़े हयाव सां मूंखे सॾियो था, रहम जूं अपीलां था कयो। मां अल्लाह साईं तव्हां सां लफ़्ज़ ॻाल्हाइण लाइ तयारु न आहियां, तव्हांजो लफ़्ज़ ॿुधण लाइ तयारु न आहियां। हाणे मूंसां न ॻाल्हायो। क़ाल अक़समू फ़ीहा वला तुकल्लिमून। यो केॾो वॾो लफ़्ज़ आहे जो रब चवे वला तुकल्लिमून, मूंसां न ॻाल्हायो। पोइ छा बचियो? तॾहिं बि जान में रड़ियूं कंदा, चवंदा रब माफ़ कर। रब चवंदो माफ़ी न मिलंदी, माफ़ी जा दर बंद। और जान में रड़ियूं कंदा, दाहूं कंदा, वरी भी रहम जो अपीलां कंदा। रब चवंदो रहम न थींदो। आखिर चवंदा त रब साईं ॿियो रहम नथो करे, भला ही रहम कर। असांखे कुझु खाराए, ॾाढी बुख लगी आहे। रब फरमाईंदो ला आकिलून मिन शजरिन मिन ज़क़ूम। ओ मलाइको
मां इन जे लाइ थूअर वारे वण जो इंतजाम कयो आहे। उन मूं कतरा कटे इन्हनि खे ॾियो त खाइनि त ख़बर पवे। नबी ने फरमायो मेराज वारी रात मां वो थूअर वारो वण ॾिसी आयुमि, सॼो कंडनि में भरियो पियो आहे। साईं फरमायो जॾहिं मलाइक थूअर वारे वण मूं कतरा कटे अजी जनमन के ॾींदा, जनमी ईअं थूअर वारा कतरा खणंदा ॾिसंदा, रड़ियूं ऐं गाऊं ऐं कूका ऐं चिखां करे रब खे चवंदा रब हे कीअं खाइबो, हे कीअं चॿाड़बो थूअर वारो टुकड़ो, हे दसजो कंडनि में भरियो पियो आहे, हे कीअं असांजी नड़ी क्रास कंदो, कीअं पेट ताईं पुॼंदो। अल्लाह फरमाईंदो लईस लहुम ताअमुन इल्ला मिन ज़री, ॿियो तव्हांजे लाइ खाधो ई न आहे, इहो ई खाधो आहे, खाओ त ख़बर पएव। आख़िर मजबूर थी जनमी वो थूअर वारो टुकड़ो वात में विझंदा, चॿाड़ण जी कोशिश कंदा, चॿाड़े न सघंदा, यकदम गीत ॾींदा त जीअं थूअर वारो टुकड़ो निड़ी क्रास करे पेट ताईं पुॼे, पेट जी बुख मिटजे। नबी ने फरमायो जीअं गीत ॾींदा इहो थूअर वारो टुकड़ो निड़ीअ में फासी पवंदो, कंडा निड़ीअ में घिरी वेंदनि, ॾाढो ज़ोर ॾींदा त जीअं थूअर वारो टुकड़ो हेठि लहे। नबी ने फरमायो हेठि न लहंदो, आख़िर आंगुर हणंदा, होकारा ॾींदा त इहो थूअर वारो टुकड़ो ॿाहिरि निकिरे। नबी ने फरमायो न अंदरि वेंदुमि न ॿाहिरि निकिरंदुमि, रड़ियूं कंदा, कुख कंदा, चीखां कंदा, दाऊं कंदा, रब खे चवंदा ओ अल्लाह साईं असां तव्हांखे ई चऊं पिया त इहो थूअर वारो टुकड़ो कीअं खाइबो, कीअं चॿाड़बो, कीअं निड़ी क्रास कंदो, साॻो ई निड़ीअ में फासी पियो आहे। अञा तकलीफ़ वधी वई आहे, रब हाणे काॾे वञूं, और रब साईं भला ॿी महिरबानी कर, भला पाणी पीआर, दुनिया जे जान में गिरो फासंदो, पाणीअ जो ढुकणी करे खिलाईंदासीं, महिरबानी करे पाणी ॾे। रब फरमाईंदो तुस्का बिन अय्यिन आनिया, मलाइको हिननि खे जहन्नम जो टचकदड़ टचकदड़ पाणी ॾियो, पर ला यज़ूक़ून फीहा बरदन वला शराबा इल्ला मीमन व गस्साका, रुगी जहन्नम जो टचकदड़ टचकदड़ पाणी न हुजे, बल्कि जेको जहन्नम में पंहिंजो पाखानो वही चुको आहे इहो बि खणी न पाणीअ में मिलायो। जहन्नम जो जहन्नम में जेको पेशाब वही चुको आहे इहो बि खणी न पाणी में मिलायो। जहन्नम जी जहन्नम में जेका रत वही चुकी आहे इहा बि खणी न पाणी में मिलायो। जहन्नम जो जहन्नम में जेका पोइ वही चुकी आहे इहा बि खणी न पाणी में मिलायो। हाँ हाँ नबी ने फरमायो एॾो बदबूदार पाणी आहे, एॾो किनो पाणी आहे, जेकॾहिं हिकिड़ो गिलास जहन्नम वारो अल्लाह ताला ज़मीन ते हाराए तो ज़मीन वारनि दुनिया वारनि जो डप जे करे जीअण जंजाल थी वञे, माण्हू नक खोले घुमी न सघनि, एॾो बदबूदार पाणी ऐं एॾो टचकदड़ टचकदड़ पाणी आहे। नबी ने फरमायो हिकिड़ो गिलास जन्म नारो ज़मीन ते हारे वञे त सॼी ज़मीन बुड़का ॾे, एॾो गरम पाणी। ऐं मुंहिंजा अज़ीज़ो जॾहिं मलाइक खणी ईंदा अजी जहन्नम खे ॾींदा, जहन्नमी ॾिसंदा पाणी
रड़ियों करे दाऊं करे कूका करे चीखा करे चौंदा रब हे किए पानी पियूं हे त टचका दो दे हे त बुड़का दो दे हे त छंप दो दे इन में त पाखानू पिया इन में त पेशाब पिया इन में त रक्तें पूई पिया एडो बदबूदार पानी एडो गरम पानी किए पियूं अल्लाह फरमाइना तुस्का मिन आयन आनियत लैसा लहुम तामुन इल्ला मिन ज़री ला युस्मिन वला युगनी मिन जू रब फरमाइनो जो तांजे लाए पानी नाहे इहो ही पानी आप पियो तो खबर पवेव आखिर मजबूर थी जहन्नम में वो पानी वठंदा पींदा बुक भरींदा सजो वाद पाखाने पेशाब में रत्ते पोए में भरजी वेंदन सजो वाद सड़ी पवन यकदम गीत ॾींदा त जीअं थुअर वारो टुकड़ो हेठि लहे नबी जे फरमायो थुअर वारे टुकड़ो ते हेठि न लहंदो हाथू यो पानी निड़ी चीरे वञी पेट में पुॼंदन पेट ठाकरे फाटी पवंदन आडाए गुंडा ॿाहिरि निकिरी ईंदन पोइ बि मरंदा न पोइ बि मौत न ईंदन रड़ियूं कंदा ऐनल मौत ऐनल मौत ऐनल मौत हेड़ी जिंदगी खुंपा चाहूं काॾे मौत जे असांखे मौत मारे असांजी जान छुॾे काॾे मौत जे असांजे मथां मौत अचे काॾे मौत अचे छो नथो मौत मारे छो नथो मौत हेड़ी जिंदगी खुंपा चाहूं अल्लाह फरमाइना ला यमूत फिया वला यहया अजो न तांगे मौत मारींदो न ता आराम जी जिंदगी जी सकंदो ओ मुजाहिदो रब फरमाइना पयो यो ता जज़ा भलदो रहंदो तने रब फरमायो ओ ईमान वारो ओ कलमे वारो पाण के पंजन बचन ॿारनि खे न जन्म जी बाग बचाइण जी कोशिश कयो या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा वक़ूदुहा अन्नास वल हिजारा उइद्दत लिल काफिरीन अन्या वॾी आवाज़ जानम जानम न क्यों जानम वॾो खतरनाक वॾो अल्लाह जाने तो जो नमाज नथो पढ़े इहो जानम जानम तो वेठो करे चङा भला नमाज नथा पढ़ा ये मेराज जो महीनो नमाज जो महीनो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हवलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर अन्या भी मुजाहिद वेचारो केड़ो हिम्मत सां नारा थो हणे ऐं तव्हां वरी अहिड़ो था जवाब ॾियो ॼण महीने जी बुख अथव सालनि जी हल में गुलबार जेको मानी नथी मिलई छा
और इन महीने में अल्लाह ताला पंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम के मेराज करायो। साईं फरमायो मां अर्श मौला दे बुध एड़ी जाए दे बुध जाते रब्बी रब रब मुझे सामने अग्यो न्यारा बियो मुझो रब मुझे सामने सजे न्यारा बियो मुझो रब मुझे सामने खबे न्यारा बियो मुझो रब मुझे सामने कोई दिन न्यारा बियो मुझो रब मुझे सामने चेनी पासन हूँ अल्लाह जो मां मोहम्मद करीम ना भागरो विच में मां मोहम्मद करीम अल्लाह जी ज़ियारत दीदार मुलाकात जो क्या सुम्मदमा फददल्ला फकान काब कौसैन अव अदना अन्यावरी आवाज साहब इन फरमायो जय रब जो ॾिठो त कीअं हो असांखे ॿुधायो। साईं फरमायो लईस बिमिस्ली शैउन अल्लाह जी मिसाल का भी शइ नाहे जो तव्हांखे मिसाल ॾेई रब सम्झाया। मुझे प्यारे नबी मुझे सोने नबी मुझे मिठड़े नबी फरमायो बागी जाडे बो तकिया मुझो रब मुझे सामू साहब फरमायो बना जने रब जो दीदार पिया कयो साईं उन महिल तव्हांजी कैफियत छा हुई केतिरो तव्हांखे मज़ो आयो। नबी ज़ैन सोचन पिया त छा जवाब ॾिजे। अञा नबी ज़ैन सोचन पिया अल्लाह फरमायो ओ मुझा प्यारा नबी मिठड़ा मोहम्मद करीम तू जवाब न दे मां तो इनके जवाब दिया त जने मिठड़े मोहम्मद करीम मुझो दीदार कयो मुझी ज़ियारत कई मुझी मुलाकात कई उन वाल मुझे नबी मोहम्मद करीम जी कैफियत छा हुई शाह मिठड़े मोहम्मद करीम के मज़ो आयो केतिरो मज़ो आयो। रब फरमायो मा ज़ागल बसर व मा तगा अल्लाह फरमायो जने मिठड़े मोहम्मद करीम मुझो दीदार पे कयो एतिरो मज़ो आयो इया नबी मोहम्मद करीम जी कैफियत हुई जो जेतिरो वक्त मुझो दीदार कई ओतिरो वक्त अखियुनि खे भी चिंब न पियो ॾे जे पियो इहा घड़ी बि रब रहमान जी ज़ियारत ते मुलाकात करे वठां। नबी ज़ैन फरमायो वॾो रब जे दीदार में मज़ो आयो वॾो रब जी मुलाकात में मज़ो आयो। ॾाढा मके वारनि दुख ॾिना ॾाढियूं तकलीफ़ां ॾिनो ॾाढा आंज ॾिनो ॾाढा इज़ाव ॾिनो। नऊज़ बिल्लाह मां मोहम्मद करीम के मजनून कोठियो नऊज़ बिल्लाह मां मोहम्मद करीम के शायर कोठियो नऊज़ बिल्लाह मां मोहम्मद करीम के जादूगर कोठियो तरह तरह जा इल्जाम आयूं तरह तरह जो तकलीफ़ां ॾिनो मुझे रस्ता रोक कयूं मुझे रस्तनि ते कंडा विछायूं मुझे रस्तनि ते खॾा आयूं मुझी न्याणियुनि खे उतबे शेबे वारनि तलाक़ां ॾेई छॾियूं मुझे बिलाल के मारूं मुझे अम्मार के बाहि जे ठाडनि जे मछ ते सुम्हारियूं मुझी सुम्हिया ज़ाइण खे अधु अधु कयूं तकलीफ़ां ॾेई वरी तकलीफ़ां ॾिनो आखिर सोशल बाइकाट कयूं को मूंसां ॻाल्हाइण जे लाइ तयारु न को सीधो सामान ॾियण लाइ तयारु न। वाह जो अल्लाह ने मेहरबानी कई जो मेराज वारो तोहफ़ो नसीब फरमाए
पांजी ज़ियारत ते मुलाकात नसीब फरमाए। मां मोहम्मद करीम जा कुल दर्द दूर किया। हाँ हाँ ओ मुझा अजीजो, ओ मुझा दोस्तो, नबी ज़ैन मेराज वाली रात अल्लाह जी दीदार मल, अल्लाह जी मुलाकात मल सैन तने भी उम्मत के न विसारियो। इन टेम ते भी नबी ज़ैन की उम्मत याद आ रब के फरमाइंदा ओ मुझा अल्लाह मुझा दुखड़ा दही दूर कई जो पांजी ज़ियारत दीदार कराई मुलाकात नसीब फरमाई। मुझी उम्मत जा दुखड़ा किए लन, मुझी उम्मत के किए मज़ो अचे, किए आराम मिले, किए सुकून मिले। मुझे एड़ो तोहफो नसीब फरमा जो पांजी उम्मत ताईं पहुंचाया। उन्हनि खे एड़ो मज़ो अचे जहिड़ो मां मोहम्मद करीम के रूबरू तुझे दीदार में मज़ो आयो आ। मुझे जिया दर्दन के तो दूर किया पांजी मुलाकात सां, उन तोहफे सां मुझी उम्मत जा भी दर्द दूर थियन। अल्लाह फरमायो ओ मुझा प्यारा नबी वडी तोखे उम्मत प्यारी आ। हाँ वडी मोहब्बत थी उम्मत सां। हाणे मां अल्लाह ताला तोखे उम्मत जे लाइ 50 नमाज़ूं तो दिया खणी वञी तुझा उम्मती नमाज में बेंदा एड़ो मज़ो ॾींदो मान जेड़ो तो मोहम्मद करीम के रूबरू पांजे दीदार में पांजी ज़ियारत में मज़ो नसीब फरमायो आ। हाँ हाँ इं दुखड़ा दूर कंदो मान जीअं तुझा अज दूर कया मुझो प्यारो नबी खुशी में 50 नमाज़ूं खयूं अचे दो। शै आसमान दे हज़रत मूसा तो मिले सही उम्मत लाए तोहफे में छा खयूं वञूं। सईं फरमायो 50 नमाज़ूं के सही न पढ़ दई 50 कुछ माफ कराए। नबी ज़ैन मोटिया रब फरमायो 5 नमाज़ां छड़ियूं आए 45 खयूं वरी नबी ज़ैन 45 खयूं बिया वरी हज़रत मूसा जो 45 भी न पढ़ दई। वरी नबी ज़ैन मोटिया वरी रब के अर्ज़ कयो अल्लाह अञा कुछ माफ कर। रब फरमायो 5 बियूं छड़ियूं आए 40 खयूं वरी हज़रत मूसा जो 40 भी न पढ़ दई। हलंदे हलंदे 45 नमाज़ां माफ थियूं बाकी वनी 5 नमाज़ां बचूं। अञा भी हज़रत मूसा चवे पियो सही माफ कराइए 5 भी न पढ़ दई। नबी ने फरमायो ना हाणे हयात हुजे 50 मुकुल 5 बचूं अञा कीअं माफ कराया बस ये 5 खयूं तो अञा उम्मत ॾे। नबी ज़ैन जी ज़मीन ते आया सैन रोई वेठा दुआ जा अतरा मुबारक मथे खयूं ओ मुझा अल्लाह मां पांजी उम्मत के टोटे खसारे में विझी छॾियमि। हज़रत मूसा जे चवण ते जेकॾहिं 50 नमाज़ूं हुजनि मुंहिंजा उम्मती सवाब ई सवाब में हुजनि 50 नमाज़ूं हुजनि मेराज जे मज़े ई मज़े में हुजनि सुकून ई सुकून में हुजनि आराम ई आराम ई फरत ई फरत में हुजनि। हाणे 5 नमाज़नि में छा थींदो मुंहिंजे उम्मतनि खे कहिड़ो सवाब मिलंदो। हाँ हाँ मुझे उम्मतन के केड़ो मेराज जो मज़ो मिलो तेजे करे रब हाणे 50 सागियूं वापस कर। अल्लाह फरमायो मुझा प्यारा नबी हाणे 50 वापस न थींदियूं बाकी मां अल्लाह ताला तोखे इहो उम्मत जे लाइ पेके तो ॾियां तुझे सदके त तुझा पर्दा त कुल 5 नमाज़ूं पर मां उन्हनि खे सवाब 50 जो ॾींदोमान। पर्दा त कुल 5 नमाज़ूं मेराज जो मज़ो 24 कलाक सुकून ही सुकून आराम ही आराम फरत ही फरत दी रात नसीब कंदो मान। अला अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। पढ़ूं 5 सवाब 50 पढ़ूं 5 मेराज जो मज़ो 24 कलाक तो भी नमाज न था पढ़ो सुस्ती लगी पे यार टोटराइब लगी पे। अल्लाह जाने तो जाथे वञा तो मानू या दांदारन साईं नमाज ते ॻाल्हायो नमाज ते ॻाल्हायो नमाज ते
हाल पूरो लगो पिया नमाज वणे न थी घर में मुसल्ला रोईंदा था वदन को नमाज घर में मुझी मां मुझी भेण न्याणी पण ला तैयार न मस्जिद में रोईंदी जो वदन जमायती लभन था हाणे वियुमि नवाब शाह जे पासे ॾे अल्लाह अकबर कबीरा ओॾे अठ मोरिया उते जलसे ते वियुमि हिकिड़े ॻोठ में पहिरियों जॾहिं ओताक में पहुतुमि सॼी ओताक भरिजी वई माण्हुनि सां जॾहिं मग़रिब जी नमाज़ जो टाइम आयो आज़ान मिली मस्जिद में वियुमि अल्लाह जाने दोरणियूं निकिरी वयूं सिर्फ हिकिड़ो पेशमाम ॿियो बांगो आज़ान ॾियण वारो ॿ बाक़ी माण्हू हाजी साहब जमायती नमाज पढ़ण जे लाइ को आयो ई न मां पेशमाम खे चयुमि छा ॻाल्हि आहे हेॾी जमात हेॾो ॻोठ उताक सॼी भरिजी वई ऐं नमाज जे लाइ को माण्हू न आहे वेचारे पेशमाम खां अखियुनि में पाणी वही आयो चई इहा ई त ॻाल्हि आहे जलसन ॿुधण जे लाइ त तयार वाइज़न ॿुधण जे लाइ त तयार जलसन रखण लाइ त तयार पर हाल इहो आहे जो नमाज लाइ तयार कोई कोन्हे अल्लाह अकबर कबीरा इहो हाल लॻो पियो आहे चङा भला वाइज़न ॿुधण वारा जलसन ॿुधण वारा नमाज नथा पढ़नि ओ मुंहिंजा अज़ीज़ो जे नमाज नथा पढ़ो इहे जलसा इहे वाइज़ इहे तकरीरूं बि कंहिंखे फ़ाइदो कोई न ॾींदियूं जेसि ताईं नमाज नथो पढ़े वारो कयो नमाज पढ़ो नमाज जा पाबंद थी वञो नमाज जा आशिक थी वञो नमाज जा परवाना थी वञो नमाज जा पतंग थी वञो नमाज जा दीवाना थी वञो नमाज जा मस्ताना थी वञो अल्लाह जी ज़ात जो कसम दुनिया आखिरत में आबाद ऐं शादाब थी वेंदो या अय्युहल्लज़ीना आमनू रुकऊ वस्जुदू वाबुदू रब्बकुम वफ़अलू खैर लअल्लकुम तुफ़लिहून अन्या वरी आवाज सां अज़ीज़ो सुस्ती छॾियो टोटाए पे छॾियो नमाज़ी थी वञो बेनमाज़ी अल्लाह जी ज़ात जो कसम आहे दुनिया में भी तबाह ऐं बर्बाद आहे क़ब्र क़यामत में बि हुनजे लाइ बेनमाज़ी किन्नू आहे बेनमाज़ी खराब आहे बेनमाज़ी बुरो आहे नबी से फरमायो मन तरक सलात मुतअम्मिदन फ़क़त कफ़र जे जानियो हाणे हिकड़ी नमाज कज़ा कई इन कुफ्र कयो छा बचा अज़ां हफ्तन जा हफ्ता नमाज नथा पढ़ो महीनन जा महीना नमाज नथा पढ़ो असां त कहिड़ी फतवा लॻी नबी से फरमाया मन तरक सलात मुतअम्मिदन फजज़ाउ जहन्नम जे जानियो हाणे हिकड़ी नमाज कज़ा कई उन पंहिंजे लाइ जहन्नम जी बाहि भड़काए छा बचा नथो बचे जहन्नम जी बाहि बेनमाज़ी और मैं भी जन्नाती यतसालून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीन
जॾहिं जन्नती जन्नत में रवाना थींदा जन्नत जे बंगलनि जूं दरियूं खोले हेठि निहारींदा हेठि उन्हनि खे जन्म जी बाहि नज़र ईंदी जन्म में कुछ जन्नतनि खे जातल सुञातल सड़ंदे नज़र ईंदा तो पुछा कंदा जन्नती उन्हनि खां सुवाल कंदा फी जन्नातिन यतसालून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीन पुछा कनन जन्नती और फिलाना और तीरा और मतीरा दिवाल वाल की जन्म जी बाजा बल थाओ रणियों करे जन्मी जन्नतन के जवाब दींदा चौंदा कालू लम नकु मिनल मुसल्लीन नमाज न पढ़दास तने अल्लाह ताला असांखे जन्म जी बाहि में उछलाए छॾियो आहे हे वरी चए थो नमाज ते आहे नमाज ते न बाक़ी छा ते आहे चार इमाम वॾा आहिनि चार घणा इमाम अलाए सम्झो था अलाए चइनि मूं टे इमाम चवंदा जेको नमाज़ नथो पढ़े इहो वाजिबुल क़त्ल आहे इनखे मारियो इमाम अहमद बिन हंबल इमाम मालिक इमाम शाफी ये टे इमाम चवंदा जेको नमाज़ नथो पढ़े इनजी मुंडी लायो इनखे फाईअ ते चाढ़ियो पर इमाम वञी सोचे थो न जे बेनमाज़नि खे मारींदो न क़ब्र जे अज़ाब खां बचदा न आख़िरत जे अज़ाब खां बचदा न जहन्नम जी बाहि खां बचदा इमाम अबू हनीफ़ा सोचे थो बेनमाज़नि खे जेल में बंदि कयो इन्हनि जी मानी बंदि कयो इन्हनि जो पाणी बंदि कयो इन्हनि जी मुलाक़ात बंदि कयो मर्द हुजे या माई मन न मन तौबा थियनि मन न मन माफ़ी वठनि मन न मन नमाज़ शुरू करनि त अल्लाह दुनिया में भी आबाद त आख़िरत में भी इन्हनि खे इज़त सां नवाज़े एॾी नमाज़ क़ीमती आहे मुंहिंजा अज़ीज़ो तव्हां नमाज़ खे मामूली बणाए छॾियो मां त वाइज़नि में चवंदो रहंदो जेकॾहिं तव्हांखे नमाज़ जी हैसियत सम्झणी आहे नमाज़ जो मक़ाम सम्झणो आहे मर्तबो सम्झणो आहे फज़ीलत सम्झणी आहे हज़रत इमाम हुसैन ने निहारियो करबला जे मैदान ने निहारियो अल्लाह अकबर कबीरा औ मजाज़ो केड़े वक्त में हज़रत इमाम हुसैन नमाज पढ़ी दिखारी नजर दकियो हाँ निहारियो तो सयूं ज़ालिमन चो तरफ तीर झलिया चो तरफ तलवारूं झलियूं अथऊं चो तरफ खंजर झलिया अथऊं चो तरफ हथियारनि सां बीठा आहिनि पानी बंद मानी बंद अल्लाह अकबर कबीरा पोइ बि अहिड़े टेम ते नमाज़ नथा छॾनि ॾींहं वारियूं त नमाज़ां पढ़ंदा पर रात वारियूं नमाज़ां भी पढ़ंदा तहज्जुद जी नमाज़ भी क़ज़ा नथा करनि सजी सजी रात नमाज़ में सजी सजी रात कुरान जी तिलावत में वाह जो हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में नमाज़ां पढ़ी ॾेखारियूं अल्लाह अकबर कबीरा तोणे जो पानी बंद किया मिट्टी सां तयम्मुम करे भी नमाज पढ़दा रहा हाँ हाँ आखिर ॾहीं जो ॾियारो थियो ॾहीं जे ॾियारे जंग छॾी पई हज़रत इमाम हुसैन इन जी जमात लड़ंदी विड़ंदी रही बेपारी जो वक्त आयो 22 ॼणा शहीद थिया बाकी 50 ॼणो बचो इन टेम ते इमाम हुसैन ललकारे
जालमन के चोद जंग झलियो असा अल्लाह जी नमाज पढ़ो वरी पान हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में दही जे ॾियारे इमामत कराइया पेशमामी कराइया जमात कराइया वरी जंग हली पई वरी शहादत जो सिलसिलो शुरू हलंदे हलंदे आखिर सब शहीद दिया हजरत इमाम हुसैन भी जख्मन में चूर दियो जमीन ते पिया शिमिर जालिम तलवार नंगी करे हजरत इमाम हुसैन जे सीने ते अची वेठो हजरत इमाम हुसैन के थिपड़ कलमुद कया शहीद हजरत इमाम हुसैन फरमाया जालिम शा तुमके ड्रारना हुआ शा तुमके धमकाना हुआ शा तुमके खौफ डेराना हुआ शा तुके या खबर ही ना असा आल बेद पैदाई शहादत जे लाइ थियाऊं मुंहिंजो बाबू अली शहीद थियो मूंखे हुन ते फ़ख़ुर आहे मुंहिंजो वॾो भाउ हज़रत इमाम हसन शहीद थियो मूंखे हुन ते फ़ख़ुर आहे मुंहिंजा ॿिया भाइर हिते करबला जे मैदान में शहीद थिया मूंखे हुननि ते फ़ख़ुर आहे मुंहिंजा बचड़ा शहीद थिया मूंखे हुननि ते फ़ख़ुर आहे मुंहिंजी सॼी जमात शहीद थी मुझे भाटो कासिम शहीद थियो मागे सबनी दे फ़ख़ुर मां भी शहीद थियण लाइ तैयार आहियां पर ज़ालिम थोड़ो त परे थी पहिरियों नमाज पढ़ा थे पारे जी नमाज जो वक्त आयो पहिरियों अल्लाह जो सजदो ॾियां पोइ भले माखे भी शहीद कजो शिमिर तो चवे सही कीअं नमाज पढ़दे तोखे पीअण जे लाइ पानी नथो मिले त वज़ो किथां कंदे हज़रत इमाम हुसैन तो फरमाया शिमिर तूं कहिड़ो थियो तुझो दिमाग़ ख़राब थियो असां 7 तारीख़ को वठी नमाज पढ़दा जो हाँ हाँ ता त 7 तारीख़ को वठी पानी बंद कयो अल्लाह ताला जो हुक्म जे कदे पानी न मिले फतयम्ममु सईदन तय्यबा तयम्मम करे मिट्टी दा नमाज पढ़ो सागी थांगे पाकाई मिलदी हाने भी मां मिट्टी दा तयम्मम करे नमाज पढ़दो शिमिर दो चवे सही कीअं नमाज पढ़दे 7 तारीख़ को वठी तांगे बुखा 7 तारीख़ को वठी तांगे उन्या ॾहीं जो सॼो ॾियारो अवां जे जिस्म में तीर लगाइन खंजर लगाइन तलवारूं लगियूं तवां जे जिस्म मुबारक में बेशुमार रत मुबारक वड़ी आ ॾहीं जो सॼो ॾियारो अवां भाइरनि जा जनाज़ा ॾिसी अखियुनि में पानी आरियो आ दोस्तनि यारनि जा जनाज़ा ॾिसी अखियुनि में पानी आरियो आ बचड़नि जा जनाज़ा ॾिसी अखियुनि में पानी आरियो आ कासिम भाटे जो जनाज़ो ॾिसी अखियुनि में पानी आरियो आ साईं तवां जे जिस्म में वॾी कमज़ोरी अची वई आ कीअं नमाज पढ़दो हज़रत इमाम हुसैन फरमाया ज़ालिम बराबर जिस्म में कमज़ोरी अची वई आ पर ईमान सागो ही मज़बूत आ परे थी ॾिस त मां कीअं तो नमाज पढ़ा हिकु ॾेई परे करे उते जो ते तयम्मुम फरमाए अल्लाह अकबर करे नमाज शुरू फरमायो सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तकीन अल्लज़ीना युमिनून बिल गैब व युकीमूनस सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून वल्लज़ीना युमिनून बिमा उन्ज़िला इलैका व मा उन्ज़िला मिन क़ब्लिक व बिल आखिरति हुम युक़िनून उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। अन्या वॾी आवाज़ माता पुछा दो क्या
एड़ी घड़ी में हजरत इमाम हुसैन नमाज न पढ़िया मयार हुयस ॻाल्हायो एड़े टेम ते भी नमाज पढ़ी ता असांखे नमाज जी अहमियत समझाया नमाज जो मकाम समझाया मर्तबो समझाया फजीलत समझाया असां घरन में वेठा हूं नमाज नथा पढ़ो असां औताकुन में वेठा हूं नमाज नथा पढ़ो असां कचहरिन में वेठा हूं नमाज नथा पढ़ो असां ज़मीनन में वेठा हूं नमाज नथा पढ़ो खुश चङा भला ॾिसो हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में केॾी वॾी तकलीफ़ में भी नमाज क़ज़ा नथो करे नमाज नथो छॾे आखिर शहीद नमाज में थो छॾे तॾहिं त के अल्लाह वारे न मंदिर में न मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साए में नमाज इश्क अदा होती है तलवारों के साए में वरी पे अल्लाह वारे जो अली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा चले तीर करे सजदा चले तलवार करे सजदा इबादत हो तो ऐसी हो हेडो जालिमन तीर जुटिया जालिमन खंजर आया जालिमन तलवार आयूं हजरत इमाम हुसैन नमाज में आ सजदे में आ आखिर हिकिड़े जालिम तलवार जो वार करे हजरत इमाम हुसैन जी मुंडी मुबारक धड़ मुबारक धार करे जने धड़ मुबारक सजदे में आ मुंडी मुबारक अलग थी हुई तो भी हजरत इमाम हुसैन जा चपड़ा मुबारक चुरन पिया आवाज अचे पियो सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने इमाम हुसैन नारे तकबीर आखिर हजरत इमाम हुसैन शहीदी नमाज में थी सजदे में थी अज केड़ा केड़ा हुसैनियो इंशाअल्लाह चो नमाज जी पाबंदी करना पढ़ दो नमाज चो वडे आवाज सा बुधो समझो चो जेको नमाज न तो पढ़े वो हुसैनी जेको नमाज न तो पढ़े वो हैदरी जेको नमाज पढ़े न तो वो मोहम्मदी नाए मुझे अजीजो जेको नमाज न तो पढ़े यो जन्म जन्म तो करे गाल समझ में चली जेको रागन ऐं साजन ऐं गानन में तो जिंदगी गुजारे यो जन्म जन्म तो वेठो करे जेको जिना में बेयाई बुशाई में जिंदगी तो गुजारे यो जन्म जन्म तो वेठो करे जेको व्याज रुश्वत में तो जिंदगी गुजारे यो जन्म जन्म तो वेठो करे शर्म न तो अचे चङा भला माण्हू व्याज जो वापार कंदा हुआ जानी वाणी दा नबी से फरमायो जेको व्याज जो वापार तो करे यो अल्लाह से जंग जो ऐलान तो करे हाने जेको रब से जंग जो ऐलान कंदो यो खटींदो कन हाराइंदो नबी से फरमायो जेको व्याज दे वठे तो उन जेरा अल्लाह 70 गुनाह तो लिखराए घणा गुनाह 70 नंढे मां नंढे गुनाह जो दो रब एतरो तो लिखराए जण सकी जीजल मां सा वेठो पिछड़ाई तो नबी से फरमायो मेराज वारी रात मां एकड़ा माण्हू ॾिठो जहन्नम जी बाहि बुतूनुम कल जिबाल बुतूनुम कल बुयूद सैयन फरमायो उन्हनि जा कोठन जेड़ा पेटा सैयन फरमायो वड़ा घरन जेड़ा पेटा सैयन फरमायो नजर कयम उन्हनि जे पेटन में अंदर विष्णु नजर आया
अंदर नांग नजर आया, अंदर बलाऊं नजर आयूं। सैयद फरमायो मां पुछा के मनो में आखी जिब्राइल अमीन हे केरन त जिब्राइल अमीन जवाब नो सही ताज उम्मत जा व्याज खोर व्याजियो ता दुनिया में भी तबाह बर्बाद हो आखिरत में भी ता जला जन्म जी बाय तैयार लगी कजो बर्दाश्त जन्म जी बाय खबर पौंदी ता जो व्याज जो व्यापार तो करे रुश्वत सो दे वठे जो यो जन्म जन्म तो करे जो अल राशि वल मुर्तशी किलामा फिन्नार नबी ने फरमाया रुश्वत देण वारो रुश्वत वठण वारो बई जन्म जो नशो तो करे जुआ तो करे यो जन्म जन्म तो करे नशो हराम आ जुआ हराम इन्नमल खम्र वल मैसिर वल अंसाब वल अज़लाम रिजसुम मिन अमल शैतान फज्तनिबू लअल्लकुम तुफ्लिहून। जादे वञूं था सिर्फ इहा दी दाम मिले सही जुआ आम लगी पिया जुआ जुआरियो सुधरो खुदा जी जात जो कसमा जुआरी दुनिया में भी तबाह बर्बाद आखिरत में भी उनजे लाइ जन्म जी बाहि भड़काए वई शैतान सां गॾु जहन्नम में विझो पोइ जुआ जहिड़े भी क़िस्म जी हुजे तासन ऐं पतन वारी हुजे लूडे वारी जुआ हुजे क्रिकेट वारी जुआ हुजे जेड़ी भी जुआ आया ये हराम जो या हराम ओ जुआरियो माता के गुजारिश करना वक्त तो हाने भी पान संभालो तो बांगियो जुआ भजी वञो फज्तनिबू लअल्लकुम तुफ्लिहून। अल्लाह फरमायो भजी जान छड़ायो तो मां ताके दुनिया में भी आबाद किया जुआ को भजी जान छड़ायो तो आखिरत में भी ताके सोन जे पंगन जो वारिस किया जन्म जी बाहि को बचाए छड़ायो। फरमाए वाले मन खाफ मकाम रब्बी जन्नतान फबअय्यि आलाइ फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अज इरादो कयो इंशाअल्लाह जुआ को तौबा कंदा न केडो दुनिया में भी जुआरी जे लाइ तबाही आखिरत में भी बर्बादी तंहिंजे करे जुआ को पंहिंजी जान छॾायो। मुंहिंजा अज़ीज़ो धाड़न को फुरन को चोरन को पाण खे बचायो परावन हकन खाइण को पाण खे बचायो भेनरुनि ऐं भाइरनि जा हक़ न खाओ यतीमनि ग़रीबनि मिस्किननि जा हक़ न खाओ। मुझे अज़ीज़ो मांखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयो तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायमि। अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। भाऊ ज़ाहिद साहब जी अल्लाह ताला मेहनत कबूल फरमाए। भाऊ असां जेके भी तावन में आहिनि अल्लाह ताला सभिनी जी मेहनत कबूल फरमाए। हे वीचारो सोशल मीडिया जो माण्हू वीचारो ॾींहों राति हे क़ुरान जा वाइज़ भरे जलसा भरे वरी वीचारो नेट ते चाढ़ींदो आहे घर वेठे माण्हुनि खे क़ुरान मजीद ॿुधाईंदो आहे। इहो वीचारो हिकिड़ी नात चवंदो ऐं तव्हां दिलि खोल